ज़मीनुनि ते जेको गैर कानूनी कब्ज़ो ऐं विलार आहे हुकूमत जी ऐं ज़मीनूं असांजूं पहाड़ असांजा ॿेला असांजा तारीख़ी माॻ असांजा ऐं जानवरनि जे तहफ़ुज़ वारियूं साइटूं असांजूं जियोलॉजी जूं सर्वे वारियूं साइट्स असांजूं उहे सभु मिसमार करे हिक ई वक़्तु मलक रियाज़ DHA कमांडर सिटी ऐं ॿियनि बिल्डर्स खे गैर क़ानूनी तौर ते अलॉट करे ॾिनियूं थियूं वञनि। उन जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि जेको भरपूर रद्द अमल 6 जून ते ॾेखारियो, 6 जून खां वठी मुसलसल क़ौम परस्त कारकुन हिकिड़नि खे तशद्दुद करे जेलनि में विधो वियो ऐं तशद्दुद करण खां पोइ मुसलसल अॼु 27 जून आहे, 21 ॾींहं थिया आहिनि। 21 ॾींहंनि ताईं क़ौम परस्त कारकुननि जे घरनि ते पुलिस जूं चढ़ायूं हमला आहिनि। हीअ असांखे जेलनि में विझनि पिया। असां फ़ैसिलो कयोसीं त गिरफ़्तार कंदव, जेल भरींदासीं, ज़मानतूं न कराईंदासीं। पर असां चयोसीं त सिंध जे माण्हुनि खे ॿुधायूं त असां हाई कोर्ट में विया आहियूं, हिन सॼे FIR'ुनि खे ऐं पीपल्स पार्टीअ जी गैर क़ानूनी हरकतुनि खे चैलेंज कयो अथऊं। उहा बि पिटीशन आहे, हिन ऑर्डर खे बि चैलेंज। असुलु इहो मामिलो आहे त रियाज़ चांडियो अवाम में वञी उन्हनि खे बेदार ऐं बाख़बर न करे। हेड़ो ज़ुल्म, हेड़ो नाहक जेको आहे इहो त ज़िया कयो हो। अॼु ही चवनि था जमहूरी सरकार। बिलावल ज़रदारी इंसानी हक़नि जो कमेटीअ जो पार्लियामेंट जो चेयरमैन आहे, उहो बिलावल ज़रदारी मुंहिंजे मथां बंदिश थो विझराए, उहो IG खे इस्तेमालु थो करे। हे IG ॾोहनि खे ख़तमु न करे सघियो आहे, हे IG धाड़ेल राज ख़तमु न करे सघियो आहे। मलक रियाज़ खे जेल में हुजणु खपे, उन जी चुरपुर ते बंदिश हुजे त उहो लुटेरो आहे। तव्हां वतन परस्तनि, अवाम दोस्त ऐं असांजूं सॼियूं ज़िंदगियूं। मां सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, मां लाड़काणे में डिग्री कॉलेज में पढ़ियो आहियां, हाई स्कूल में पढ़ियो आहियां। असां स्कूलनि जे ज़माननि खां वठी तालीमी इदारनि ताईं कॾहिं बि कंहिं तशद्दुद में मुलविस न आहियूं रहिया। असां पुरअमन सियासी जदोजहद में यकीन रखियो आहे। असां सियासी कारकुन हूं, क़ौम जा ख़ादिम हूं, पर हे लुटेरा आहिनि। लुटेरा चवंदा त असांजे ख़िलाफ़ न ॻाल्हायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।